आऊं आहियां अमदाद हुसैनी। कारी कारी रात मथां बरसात न वञो अॼु रात रही पो रात रही पो रात रही पो कारी कारी रात। ऐं अमी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढे शाखूं कढे। जो चंद्र तनाया जो निहारी मुखे मावे अलवक्त तनाया जो पुकारी मुखे ईद जो चंद्र तनाया। सॼे सिंध में प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं ऐं प्रोग्राम में शामिल करियूं था असां पंहिंजे अङारे वारे प्रोग्राम जो ॿियो मुस्तक़िल सिलसिलो रेडियो कॉलम। ऐं रेडियो कॉलम आहे मशहूर सूफ़ी शाइर मंठार फ़कीर जे ताज़े गुज़िरियल मेले जे हवाले सां। ऐं इहो मेलो गुज़रियो आहे गुज़िरियल ख़मीस जुमे ऐं छंछर ते सांगड़ जे भरिसां इहो मेलो लॻंदो आहे सांगड़ ऐं खिपरे जी बसगिरदाईअ में। ऐं उन मेले जे हवाले सां अखियुनि ॾिठो अहवाल असांखे ॿुधाए पियो नवाज़ कुंभर। ऐं नवाज़ कुंभर इहो जेको कॉलम लिखियो आहे उनजो उनवान आहे अदब एहतराम ऐं अख़लाक जो दर्स ॾींदड़ मुनफरिद सूफ़ियाणो मेलो। अचो त ॿुधूं था ही रेडियो कॉलम नवाज़ कुंभर खां। अदब एहतराम ऐं अख़लाक जो दर्स ॾींदड़ मुनफरिद सूफ़ियाणो मेलो। रागदारी जे हिन मुनफरिद सूफ़ियाणे मेले बाबति राग जे राणे ख़ान साहब उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा लफ़्ज़ी काफ़ी आहिनि त राग जे हवाले सां अकबर बादशाह जी दरबार ॿुधी हुईसीं पर मंठार फ़कीर में उहा ॾिठीसीं। शायदि ई अहिड़ी का दरगाह हुजे जिते मंज़ूर अली ख़ान न ॻायो हुजे तंहिंजा लफ़्ज़ कंहिं सनद खां घटि न आहे। राग जी महफ़िल में मिसाली अदब एहतराम ऐं अख़लाक अॼु बि हर को न सिर्फ़ु हिते ॾिसी ॿुधी परखी परूड़े सघे थो बल्कि हितां घणो कुझु सिखी सम्झी बि सघे थो। सिंध में मुख़्तलिफ़ दरगाहनि ते केतिरा ई मेला मुनक़िद थींदा रहंदा आहिनि जिन जी पंहिंजी पंहिंजी अहमियत ऐं इनफ़रादियत रही आहे। किथे जा मल्ल मुक़ाबला मशहूर त किथे जा घोड़नि जी डोड़ ऐं ॾांदनि जी गोए, किथे चौपाए माल जूं नुमाइशूं ख़फ़्तियुनि लाइ कशिश जो बाइस त किथे वरी उते जूं राग रंग जूं महफ़िलूं माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजा कनि थियूं। पर जहिड़ी इनफ़रादियत ऐं अहमियत खिपरे तालके में ॻोठ खाणी राजड़ में अबदी आरामी थियल काफ़ी जे मशहूर शाइर ऐं बुज़ुर्ग मंठार फ़कीर राजड़ जे मेले जी आहे, अहिड़ी इनफ़रादियत सिंध त छा पर शायदि मुल्क में किथे न हुजे। हीउ मुनफरद सालियानो मेलो हर साल सियारे में लॻंदो आहे पर हर हफ़्ते जुमे जी राति यानी ख़मीस जे ॾींहुं जुमे जी राति बि हिते मौसीक़ी जी महफ़िल बाक़ाइदगी सां मुनक़िद थींदी आहे। हिन मेले में रवायती मेलनि वारनि ॻाल्हियुनि मां बसि चंद किशमिश ऐं मेले जी मख़सूस अछी मिठाई यानी माजून पान बीड़ियुनि ॿारनि जी रांदीकनि ऐं चंद सूखड़ियुनि पाखड़ियुनि जा दुकान ई हुजनि था। बाक़ी मेले जी असल सुञाणप हिते राग जी सूफ़ियाणी महफ़िल जा तौर तरीक़ा इज़त ऐं एहतराम ऐं अख़लाक जो आला मयार आहिनि जेके वाकई ॾिसण वटि आहिनि। महफ़िल में जंहिं आला अख़लाक जो मुज़ाहिरो ॾिसण में ईंदो आहे उहो ॾिसी वाकई जंहिं अकबर बादशाह जी दरबार में राग न ॿुधो हुजे या उते थींदड़ रागनि जी पज़ीराई न ॾिठी हुजे उहो मंठार फ़कीर जे मेले ते अची ॾिसी वठे। न त सिंध में हाणे मेलनि में घणो करे छा वहे वापरे पियो उन खां हर कोई वाक़ुफ़ आहे। अहिड़े वक़्त में हिन ॻोठाणे माहौल में थींदड़ सूफ़ियाणे महफ़िल में सच त सम्झण लाइ घणो कुझु समायल आहे। मिसाल तौर हिन मेले में आम वेहण वारनि लाइ ऐं ड्यूटी ॾींदड़ लाइ निशस्तूं अलॻि अलॻि सां मुक़ररु थियल आहिनि। निशस्त हर ड्यूटी भरींदड़ यानी फनकार खे दाद ॾींदड़ लाइ हूंदी आहे, पोइ भले उहो अमीर हुजे या ग़रीब। जेके तर जे ज़मींदार जो हारी ड्यूटी भरींदड़ आहे त उहो बची निशस्त ते वेहंदो, पर जे संदो ज़मींदार बि उते मौजूदु हूंदो ऐं ड्यूटी भरींदड़ न हूंदो त उहो आम माण्हुनि सां गॾु वेहंदो। दाद ॾियण जा उसूल ऐं उन जो तरीक़ेकार बि ॾाढो दिलचस्प मुनफरिद आहे।
मेले जी निशस्त महिमान ख़ास जे भरिसां विहाणनि ऐं ख़ूबसूरत रलियुनि सां सिंगारियल हूंदी आहे, जिते मौज़िज़ महिमाननि जी सॼी राति आराम ख़ातिर विहण लाइ विहाणा बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं ॿियो हिसो आम ॿुधण लाइ हूंदो आहे। ड्यूटी ॾींदड़ पहिरें खां आख़िरी नंढे तोड़े वॾे हर रागी जी ड्यूटी बराबरि नमूने भरींदा आहिनि, यानी सभिनी रागियुनि खे हिकु जेतिरो ऐं आख़िर ताईं दाद ॾींदा आहिनि। आम तौर ते जेकॾहिं को ड्यूटी ॾींदड़ कंहिं सबब विच मां उथंदो त बि घणो करे ॿियनि रागियुनि लाइ नज़रानो ॾेई वेंदो। हुनजो फ़ाइदो ही बि थिए थो त को बि रागी अॻियां पोइ ॻाइण लाइ इसरार नथो करे। या ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं रागी खे हिकु अधु कलाम घटि वधि थो मिले त तजुर्बेकार रागी कलामनि दौरान ॾोहीड़ा ऐं बेत ॾेई कसर पूरी करे छॾी। ड्यूटी भरण लाइ को बि माण्हू पंहिंजी जाइ तां उथी फनकार खे पैसा ॾियण बजाए पैसा हथ में झलींदो त साफ़ सुथरा नौजवान छोकिरा इंतहाई अदब ऐं एतिराम सां संदसि साम्हूं गोॾनि भर वेही निवड़ी ॿिन्ही हथनि सां पैसा अहिड़े त अख़लाक सां वठंदा जो संदन इहो बाअख़लाक तरीक़ो ॾिसण ऐं उन मां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ को ॿुधवान न चाहींदे बि पाण खे पैसा ॾियण खां रोके न आहिनि सघंदो। जीअं असांजे दोस्तनि ज़फ़र अली मंगी, अमीर बख्श बुर्दी, अली हिंगोरे ऐं सादिक ख़ासकिली सां थियो। उमूमन हर कला में दाद यानी इनाम जो सिलसिलो घटि में घटि 2 भेरा ज़रूर थींदो आहे। राग हलंदे आला अख़लाक जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल में वॾे सॾ त रहियो परे, पर अजाई भुण कोन कबी। न ई ताड़ियूं वॼंदियूं, न कांब कढी वेहबो ऐं न ई टंग सिधी करे पेर ॿियनि ॾांहुं करण जी बेअदबी कबी। सही माना में सूफ़ियाई ऐं फ़क़ीरानी रंग ॾिसणो हुजे या प्यारे खां शहर जे बकोर त लफ़्ज़ फ़क़ीर जे हर अखर जी हक़ीक़ी माना ॾिसणी हुजे त मंठार साईं जे मेले ते अची ॾिसजे। जिते फ़क़ीर जे फे जो फ़िक्र बि ॾिसण लाइ मिलंदो त काफ़ जी किनायत में बि कमी कोन ॾिसबी, जिते ये जूं यादगिरियूं बि मिलंदियूं त रे जी रियाज़त बि आहे। इहे सभु अदब, आदाब, निशस्त ऐं बरख़ास्त जा उसूल ऐं अख़लाक जा सबक़ मंठार फ़क़ीर जे पोटे साईं वली बख्श फ़क़ीर जे वक़्त में मुक़रर थियल आहिनि, जंहिं न सिर्फ़ उहे उसूल मुक़रर कया बल्कि दरगाह जी मरमत ऐं तामीर जो शानदार कम बि करायो। मंठार साईं जे मशहूर मेले जी हिकु ख़ासियत ही बि आहे त हिते हर रागी खे मौक़ो ज़रूर मिलंदो आहे। हर मेले ते तक़रीबन 50 खनि रागी हाज़िरी लाइ ईंदा आहिनि। हालांकि इन ॻाल्हि ते सीनियर रागियुनि तोड़े कुझु ॿुधंदड़नि खे एतिराज़ बि आहे, पर मौजूदा सजादा नशीन फ़क़ीर मोहम्मद बख्श ज़ामिन साईं जी इन ॻाल्हि खे बि वज़न आहे त ही फनकार असां वटि हर ॾींहुं ॾियाड़े ऐं जुमेरात वारी महफ़िल में ॻाइनि था। उन करे पहिरियों हक़ बि उन्हनि जो ई थिए थो। इहो मुनासिब न आहे त ॾींहुं ॾियाड़े ही मक़ामी फनकार हाज़िरी भरीन ऐं मेले जे मौक़े ते वरी वॾनि फनकारनि खे वारो ॾिजे। हिन मेले में को फनकार सूफ़ियाणी ॿोलनि खां सवाइ ॿी ॿोली न पढ़ंदो न ॻाईंदो। उन करे ई मेले में मौजूद रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टेशन डायरेक्टर अली अकबर हिंगोर जो साहब जी ही राय बि अहमियत वारी आहे त हीअ अहिड़ा ॿिया मेला ऐं मौक़िया रेडियो पाकिस्तान तोड़े अहिड़नि ॿियनि इदारनि लाइ टैलेंट हंट जो बि ज़बरदस्त मौक़ियो बणिजी सघनि था। हिन मेले जी इहा ख़ासियत आहे त मेले जी ख़ुसूसी दावत न त कंहिं फनकार खे ॾिबी ऐं न ई कंहिं शख़्सियत खे सिर्फ़ इतला कबो आहे, न ई कंहिं फनकार खे भाड़ो या मुक़रर फीस ॾिबी आहे। हा अलबत्ता हर मेले ते ईंदड़ हालात जे मखदूम साहिबान जी ॻाल्हि ॿी आहे, जिन मां हर भेरे का न का शख़्सियत अची दरगाह ते चादर चाढ़े मेले जे तक़रीबन जो इफ़्तिताह कंदी आहे। हिते जी ॿी इनफरादियत इहा बि आहे त हिते कॾहिं कंहिं औरत फनकार नाहे ॻायो सवाइ मैडम आबदा परवीन जे, जंहिं लाइ बि ख़ासि तौर ते साईं वली बख्श जिन खे राज़ी कयो वियो हो। पोइ चवनि था त रवाज ऐं रवायतनि जी उबतड़ आबदा परवीन खां वक़्तु वठी फीस मुक़रर कई वई। आबदा ॻाइण त हिकु राति लाइ आई हुई, पर दरगाह जो सूफ़ी रंग ऐं महफ़िल जे अदब आदाब खे अहिड़ो त मुतासिर कयो जो हू बग़ैर प्रोग्राम जे राति तरसी ॿिए ॾींहुं बि महफ़िल में शरीक थी। आबदा जे ॻाइण ते वली बख्श साईं खे चवणो पियो त ही फनकार आहे, भले हमेशह अचे, छो जो ही औरत फनकार आहे न बल्कि मर्द आहे। जंहिंखां पोइ आबदा पंहिंजे हैदराबाद वारे घर साईं वली बख्श फ़क़ीर खे दावत ते सॼो ऐं खेनि दुआ लाइ अर्ज़ कयो। आबदा जो अर्ज़ अहिड़ो त अघाणो जो मंठार साईं जे मेले ते ॻाइण खां पोइ आबदा जी शोहरत सिंध में त छा पर मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि वञी पहुती। उनखां पोइ बि आबदा 4-5 भेरा मेले ते अची ॻायो। जीअं त हिन मेले जी दावत कंहिंखे बि नाहे ॾिबी, सो हिकु भेरे आबदा खे बि मेले जी ख़बर न पइजी सघी ऐं हू पंहिंजो प्रोग्राम ॿिए पासे ॾेई वेठी, जंहिं ते बकौल प्यारे खान शर जे त हू नाले वारे शाइर, ज़मींदार ऐं सखी मर्द खान साहब अब्दुल करीम पली जो ख़त वठी आबदा वटि पहुतो। आबदा पली साहब जो ख़त अखियुनि ते रखी ॿिया प्रोग्राम कैंसिल करे मेले ते अची ॻायो।
आबदा खां सवाइ हिते ढोल फ़कीर, फ़कीर अमीर बख्श कलोई, शफ़ी फ़कीर, मोहम्मद यूसुफ, उस्ताद गुज़ाली खान सांगड़ाई, उस्ताद अमीर अली खान, जमालदीन फ़कीर, सोहराब फ़कीर, वहीद अली, कादिर बख्श कहेरी, भगत भागचंद सीनियर ऐं जूनियर, चिबड़ फ़कीर भील, परेल फ़कीर पेनार, ताराचंद भील, अलादीनो माची, बरकत फ़कीर, ॿिया केतिरा ई फनकार ॻाए विया। शमन अली मीराली त पंहिंजे नौजवानी में उन वक़्तु हिते ॻाइण आयो जॾहिं हू यकतारे ते ॻाईंदो हो। दिलचस्प ॻाल्हि त ढोल फ़कीर बि हिन दरगाह जो तालिब हो त अमीर बख्श कलोई वरी परेल फ़कीर पेनार जो तालिब हो। इहा ॻाल्हि बि क़ाबिल ज़िक्र आहे त चिबड़ फ़कीर जेको कमाल जो रागी हो ऐं जंहिंखे क़िबला तालिबुल मौला साईं जिन बि ॿुधो हो, चिबड़ फ़कीर जी वफ़ात ते मखदूम साहब जिन जा ही लफ़्ज़ बि संदसि अहमियत खे अञा वधीक उजागर कनि था त जेको मरी वियल माण्हू पैसनि सां मोटे त जेकर चिबड़ फ़कीर खे करोड़ रुपया ॾेई मोटाइजे। वॾी ॻाल्हि इहा बि आहे त नाले वारे रागी राग जे हवाले सां तहक़ीक़ कंदड़ उस्ताद अमीर अली खान पिटाई सरकार जे शाइरी जे नोटेशन लिखण खां पोइ हाणे मंठार साईं ते बि कमु करे रहियो आहे। बाक़ी जमालदीन फ़कीर जे हवाले सां संदसि वरसी जे मौके ते ज़ामिन साईं जा चयल लफ़्ज़ी काफ़ी आहिनि त जेकॾहिं कंहिंखे मंठार साईं जो तालिब थियणो हुजे त हू जमालदीन फ़कीर जी ज़िंदगी मां सिखे। जॾहिं त ख़ान साहब मंज़ूली खान जो हिन दरगाह खां 1958 खां वठी अहिड़ो त नींहं जो नातो जुड़ियो जो साह जे सॻे टुटण ताईं उहो क़ाइमु रहियो। उन तालुक खे ख़ान साहब मंज़ूली खान मिसाली हद ताईं निभाए बि ॾेखारियो। हिकु भेरे जॾहिं मंज़ूली खान हिते ॻाइण आयो त पुठियां संदसि घरवारी जे गुज़ारे वञण जी ॼाण आई। मंज़ूली खान इंतहाई अक़ीदत एहतराम विचां बग़ैर ॻाइण वारी ड्यूटी ॾियण जे वापसि वरण नामुनासिब सम्झंदे चवराए मोकिलियो त घरवारी खे दफ़न करे छॾियो ऐं ड्यूटी ॾेई सुभाणे ईंदुसि। अक़ीदत एहतराम जा नीह जा नाता तोड़ निभाइण जा हिते अहिड़ा ॿिया बि केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि। उन करे ई शायदि मालिक साईं मंठार राजड़ ते मन ठार नालो रखायो हो। मंठार फ़कीर न सिर्फ़ नाले में मंठार हो बल्कि संदसि शाइरी बि हमेशह मन ठारींदड़ ऐं सुकून पहुचाईंदड़ आहे। संदसि कुझु मशहूर कलामनि में हीब कलाम शामिल आहिनि। इश्क खड़ा कया सौलख साज़, मूं वेठे वणजारा, हक़ अला चओ अंदर में, रख भरम अची मूं बदकारीअ जो, साथी सलामड़ा यादि करे ॾिज यार खे, तुंहिंजी काई काई रीत कहारिया, मुंहिंजी तोबा तोबा ज़ारिया। इन बंदे बंदिगियूं कयूं अजमिया हाजी नामिया, इन बंदे बंदिगियूं कयूं अजमिया हाजी नामिया, असी आवाज़ आयूं, असी आवाज़ आयूं, गोला गोला बनी याद करे दीदी यार, साथी सलामड़ा है बनी याद करे दीदी यार, साथी सलामड़ा है बनी याद करे दीदी यार। अदब, एहतराम ऐं अख़लाक जो दर्स ॾींदड़ मुनफ़रिद सूफ़ियाणो मेलो। इन उनवान तहत मंठार फ़कीर जे मेले जे हवाले सां पाण ई रेडियो कॉलम ॿुधी रहिया हुआसीं नवाज़ कुंबर खां, जेको नवाज़ कुंबर साहब ई लिखियो ऐं पंहिंजे ई आवाज़ में इहो कॉलम हू तव्हां सां शेयर करे रहियो हो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं ऐं रेडियो कॉलम जे सिलसिले जी बि इहा 8हीं कड़ी अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई।